ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن الظالمين بعضهم أولياء بعض والله ولي المتقين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल जासिया जी आयत नंबर 19 जा कुछ लफ्ज मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कया। इन पाक लफ्जन में रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु जल्ल शानुहु इरशाद फरमायो व इन्न ज़ालिमीन बअदुहुम औलियाउ बअद। इन गाल में को शक शुबो नाहे तो जुल्म करण वारा हिक बे जा यार आहिनि। ज़ालिम हिक बे जा दोस्त आहिनि, ज़ालिम हिक बे जा संगती आहिनि। वल्लाहु वलियुल मुत्तकीन। पर अल्लाह वरी परहेज़गारनि जो यार। ज़ालिम ज़ालिमनि जा यार आहिनि। चोर जी यारी चोरी सां चोर सां हूंदी, शराबी जी यारी शराबी सां हूंदी, मवाली जी यारी मवाली सां हूंदी, चंडो चंडे खे ॻोल्हींदो आहे सौ कुवते। ज़ालिम जी यारी ज़ालिम सां हूंदी। रब फरमाए थो मूं रब जी यारी मुत्तकी परहेज़गार सां। ज़ालिम खे ज़ालिम वणंदो आहे, चोर खे चोर वणंदो आहे, ठग खे ठग वणंदो आहे। मूं रब खे मुत्तकी परहेज़गार वणंदो आहे। हिन कुरानी लफ़्ज़नि जे अंदर ॿ टे ॻाल्हियूं सम्झण जहिड़ियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि ई त ज़ुल्म सुठी शइ न आहे। ज़ुल्म अल्लाह खे पसंदि न आहे। ज़ुल्म करण वारो अल्लाह खे न वणंदो आहे। अल्लाह जो ॾमर, अल्लाह जो कहर, अल्लाह जी कावड़ ज़ालिम माण्हुनि जे मथां हूंदी आहे। ऐं अल्लाह जी मेहर, अल्लाह जी बाझ, अल्लाह जो कुर्ब उन बाने ते आहे जेको मुत्तकी ऐं परहेज़गार। यार पंहिंजे यार जो ख्याल रखंदो आहे। यार पंहिंजे यार जी हिफ़ाज़त कंदो आहे। यार पंहिंजे यार जे ज़रूरतुनि जो पूराओ कंदो आहे। यार खे पंहिंजे यार जो ख्याल पवंदो आहे। इन कानून तहत ज़ालिम हिक ॿिए जो ख्याल कंदा, हिक ॿिए जी यारी मल्हाईंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो मां रब मुत्तकी परहेज़गारनि सां यारी मल्हाईंदो आहियां।
अञा तव्हांजी निंड न फिटी आहे दिल खोले चो सुभान अल्लाह अल्लाह फरमाए तो वल्लाहु अलीमुन बिज़्ज़ालिमीन ए अल्लाह ज़ालिमन के चंगी तरह सां ॼाणे सुञाणे थो जेको कंहिंसां ज़ुल्म करे थो कंहिंसां नाइंसाफ़ी करे थो अल्लाह फरमाए थो त इहो मूंखां लिकल न आहे मूंखां ॻुझो न आहे मूंखां परे न आहे मां हिन खे चङी तरह ॼाणा सुञाणा थो समझो था वो तव्हां सां ॻाल्हि करे फलाणो हीअं थो करे फलाणो हीअं तव्हां चवंदो बाबा मां सुञाणासि थो तूं छा थो ॿुधाई मां चङी तरह सुञाणासि थो पर फरमाए थो माना तव्हां सां अगरि को ज़ुल्म करे थो न तव्हां ज़रूर मूंखे दाह ॾींदो मौला मूंसां फलाणे ज़ुल्म कयो आहे फलाणी नाइंसाफ़ी कई आहे रब फरमाए थो तव्हां चओ या न चओ वल्लाहु अलीमुन बिज़्ज़ालिमीन अल्लाह ज़ालिम खे चङी तरह सां ॼाणे सुञाणे थो इन जो ज़ुल्म अल्लाह खां ॻुझो न आहे अल्लाह ताला जल शानहू ॿी जाइ ते क़ुरान मजीद में सूरतुल बकरा में रब फरमायो वल्लाहु अलीमुन बिज़्ज़ालिमीन मां अल्लाह ज़ालिमन खे सुञाणा थो चङी तरह ॼाणा थो ऐं ॿी जाइ ते सूरह आल इमरान जी आयत नंबर 57 में अल्लाह फरमाए थो वल्लाहु ला युहिब्बुज़ ज़ालिमीन अल्लाह ताला के ज़ालिम माण्हू असुल नथा वणनि अल्लाह इन्हनि खे पसंद ही नथो करे अल्लाह इन्हनि खे नथो चाहे नथो पसंद करे कंहिंखे ॻाल्हायो अल्लाह करीम शल ज़ुल्म खां बचाए ज़ालिमनि खां बचाए मालिक तो फरमाए तो वल्लाहु ला युहिब्बुज़ ज़ालिमीन ऐ अल्लाह ज़ालिमन के असुल भी पसंद नथो करे ये रब के वणनि ई नथा केर ज़ालिम ऐ ॿी जाइ ते रब्बुल आलमीन जल शानहू सूरह आल इमरान में फरमायो वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन अल्लाह ताला ज़ालिम क़ौम खे ॾेखारींदो तो ज़ालिमनि खे रब ॾेखारींदो ई न जॾहिं ज़ुल्म करे थो न इहो हक़ जे रस्ते खां भटकी वञे थो सच जे रस्ते खां भटकी वञे थो हाणे अगरि इहो सच जे रस्ते ते अचण बि चाहे त अल्लाह उनखे उहो रस्तो ॾेखारींदो ई न छो त ख़ुदा जे ॾमर जो हक़दार बणिजी वियो ख़ुदा जे कहर जो हक़दार बणिजी वियो जे हक़ जे रस्ते ते अचे पोइ त माफ़ी मिली वञेसि न चोर खे माफ़ी मिली वेंदी ज़ानी शराबी खे माफ़ी मिली वेंदी उनखे वरी बि रब हिदायत जो रस्तो ॾेखारींदो चोर खे वरी बि रब रस्तो ॾेखारींदो हे रस्तो थी मोटी वञ बेनिमाज़ बेदीन गुनहगार बदकार अल्लाह ताला कॾहिं कॾहिं उनखे वरी बि रस्तो ॾेखारींदो जे सुधरणु चाहींदो वञ फज़लाबाद शरीफ़ में पर कुरान तो फरमाते वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन ज़ालिमन के रब हिदायत ॾींदो ई कोन हक़ जी राह ॾेखारींदो ई कोन सच जो रस्तो उनखे रब ॾेखारींदो ई न ऐं जॾहिं को ज़ुल्म कंदो आहे न कंहिंसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी ज़ुल्म कंदो आहे त रब्बुल आलमीन जल शानो उनखे ढिघ रस ॾींदो आहे मोहलत ॾींदो आहे
मला फकीर खोड़ वेठा है ये कलवड़ो विझंदा है मच्छी मारण जे लाइ छा चवंदा आहियो इनखे कुंडी उन्हें में नंढड़ी मच्छी जो टुकड़ो या का खाधे जी शइ विझी पोइ उनखे पाणी में उछलाईंदा वॾी मच्छी ईंदी चवंदी इहो मुंहिंजो शिकार आहे शिकार समझी उनखे खाईंदी शिकार कंदी पर उनखे इहा ख़बर कोन्हे त इन कुंडी जी जेका डोरी आहे सा मारी जे हथ में आहे उहा शिकार करे खाई ख़ुशि थींदी वॾी मच्छी वॾो मच्छ ख़ुशि थींदो त मूं शिकार कयो पोइ हाणे उहो खाई रस्सी थोरी ॾिघी हूंदी आहे हेॾे भॼंदी होॾे भॼंदी सम्झंदी त मां खाई वियुसि शिकार करे वियुसि पर कल्ह तेॾी महिल पवंदी जेॾी महिल मारी सट ॾींदो अॻियां पोयां शिकारनि सूधो ॿार इहा ख़बर न पवंदसि त इन कुंडीअ जी रस्सी मारी जे हथ में आहे बिला तशबीह बिला मिसाल ज़ालिम के नंढड़े गरीब मिस्कीन के ॾिसी उन ते ज़ुल्म कंदो ये इसराइल अॼु गज़ा जा मिस्कीन गरीब मुसलमान बेसरवा बेसामान निंढण का समझी मारे थो उन्हनि जे मथां बमबारी थो करे इसराइल समझे थो त बस मूंखे केरु चवंदो मूंखां केरु पुछण वारो आहे अमेरिका मूं सां गॾु आहे बर्तानिया मूं सां गॾु आहे यूरोप मूं सां गॾु आहे दुनिया जूं कुवतूं मूं सां गॾु आहिनि मारे विझा मारण वारो तूं न ई मारण जीआरण वारो अल्लाह फिरौन भी ईअं समझंदो हो हामान भी ईअं समझंदो हो वक्त नज़र भी ईअं समझंदो हुयो दुनिया में जेतिरा बि जाबिर ज़ालिम आया जॾहिं उनखे कुर्सी मिली इक़्तिदार मिलियो ताक़त मिली पोइ नंढड़ियूं मछड़ियूं नंढड़ा गरीब उन्हनि ते ज़ुल्म कंदा रहिया समझूं त बसि इन्हनि खे खाई वेंदासीं इरकाए वेंदासीं पर उन्हनि ज़ालिमनि खे इहा फरूड़ कान हुई त इहो असांखे गाह विधो वियो आहे पोयों सच वाह हिकिड़ो कहार जी अचण वारी या जेका नंढड़ी मच्छी पाणीअ में लुड़े थी पई या निंधन की नाहे इन जी महार वॾी सरकार जे हथ में अॼु जेको गज़ा जे मुसलमाननि ते ज़ुल्म थियो आहे रस्तनि ते रोडनि ते उन्हनि जे बचड़नि जा जिस्म टुकड़ा टुकड़ा बाह हेॾे पई आहे टंग हेॾे पई आहे सिर होॾे पियो आहे गज़ा जा रोड रस्ता रत सां रंगिया पिया आहिनि मस्जिदूं ड्राहे छॾियूं इस्पतालूं ड्राहे छॾियूं इस्पतालुनि ते बम आहियूं त जेके मरीज़ थिया आहिनि हाणे जंहिंखे बम जा टुकड़ा लॻा उहो मरीज़ उनजो इलाज न थींदो त उन ग़रीब जी हालत कहिड़ी उनके पेर में कंडो बि लॻे थो उन कंडे खे जो इलाज न थिए त कंडो केॾी तकलीफ़ थो ॾिए जिन खे बम लॻा आहिनि उहे तड़पनि था पिया इस्पतालूं ड्राहियो मतां हिननि जो इलाज थिए मतां हिनखे का सूर जी दवा मिले भली तड़पनि भली तड़पाए जन वटि बम आहिनि जन वटि फौज आहे पाकिस्तान जो जेको चैनल खोलियो हुन में क्रिकेट जी हुते मिस्कीन माण्हू अहिड़ा यादि कोन्हे का क्रिकेट जे वारा आहिनि उन्हनि वरी म्यूज़िक जा शो सजाया आहिनि म्यूज़िक ॻाइण वॼाइण रनियूं नचनि थियूं पियूं ऐं चुपा पायूं नचनि था बीठा ओॾो ग़रीबनि जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा थी रहिया हिन ज़ुल्म ते जन खे ताक़त आहे उहे मदद नथा कनि उहे उन्हनि ग़रीबनि जी दाह नथा ॿुधनि अल्लाह बि ॾिसे थो पियो त ग़रीबनि जा मददगार कहिड़ा आहिनि ग़रीबनि ते टहक ॾेई खिलण वारा कहिड़ा आहिनि ए मशो मगरूर पर हिल्म खुदा देर
कीरत सख्त कीरत मंतुरा अल्लाह जे बुर्दबारी ते अल्लाह जी दिखरस ते मगरूर न थियो देर कंदो पर पकड़ एड़ी कंदो जो रीहू राजम थींदा ये कुवतूं मुसलमान 57 मुल्क हैं मुसलमानन जा 57 मुल्क हैं 22 अरब मुल्क हैं कादे मरी नहीं ओआईसी कादे मरी जो अक़वाम मुत्तहिदा कादे जा हुकूक इंसानी जा इदारा अज सब चुप कयूं गरीबन मिस्कीनन जो वो खून जी होगी रक्त हारियो थो वने पियो उनन के मथा पुन वसाया था वनन वो बचड़ा गरीब पुकारे दाहू करे रहिया न्याणियूं रही करे रहियूं आहिनि उहे मायूं फलस्तीन जो सदिन थियो पाकिस्तानी फौज वारा किथे आयो असांजी मदद कयो अरब सगोरा किथे आयो असांजी मदद कयो न्याणियूं सभिनि थियूं असांजी इज़त लुटजी रही आहे को गैरत वारो मुसलमान जेको असांजी मदद करे गरीबन जी दाह मिस्कीनन जी दाह जरूर मरना है पिया उन्हें दाह जो तात जरूर थींदो जन जुल्म कयो तन खुदा जे कार के सॼो ऐं जेके चुप थी ख़ामोश तमाशाई बणिजी ॾिसनि था इहे बि अल्लाह जे पकड़ खां कोन बची सघंदा वारो सभिनी जो ईंदो होया होया हर कंहिंजो वारो ईंदो अल्लाह तबारक व तआला जल्ल शअनु फरमाए तो वल्लाहु ला युहिब्बुज़ ज़ालिमीन अल्लाह ताला के ज़ालिम माण्हू असुल नथा वणनि ये रब के पसंद न आहिनि अल्लाह ताला जल्ल शअनु इन्हनि के हिदायत न ॾींदो ऐं ॿी जाइ ते रब फरमायो वबिअस मस्व ज़ालिमीन ज़ुल्म करण वारनि जी जाइ ॾाढी बुरी आहे ॾाढी बुरी जाइ मूं रब उन्हनि जे लाइ ठाहे छॾी आहे बसि थोरो इंतज़ारु कयो अल्लाह वटि देर आहे पर अंधेर न आहे चओ अल्लाह वटि देर आहे पर अंधेर न आहे इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून जेके ज़ालिम आहिनि कॾहिं बि कामयाब न थींदा ज़ालिम कॾहिं बि चओ ज़ालिम कॾहिं बि वक़्ती तौर ते उन्हनि जी बरतरी माण्हू ॾिसंदा बाबा ही खटे पियो जीअं यज़ीद मैदान करबला में सुहिणो इमाम हुसैन उनजा बचड़ा उन में तड़पनि पिया नबी जो घरानो करबला के मैदान में उनजो पानी बंद मानी बंद उन्हनि जे मथा फुरात जाओ नहर के बंद कयो वियो हिन दौर जी मौजूदा दौर जी करबला ॾिसणी अथव त गज़ा ॾिसो अॼु महीनो पूरो थियण वारो आहे उन्हनि जो पानी बंद आहे उन्हनि जो पेट्रोल गैस बंद आहे उन्हनि जी खाधो खुराक बंद आहे ये मुझे मौला तू माच कर मुझे ज़ालिम जुल्म कंदो आहे पाण खे सम्झंदो आहे त मां खटी वियुसि मां कामयाब थी वियुसि कुरान फरमाए थो त इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून ज़ालिम माण्हू कॾहिं बि कामयाब न थींदा वक़्ती तौर ते उहे पंहिंजी कामयाबी ॾिसंदा पर हकीकत में कामयाबी मज़लूम के रब ॾींदो आहे ज़ालिम नाकाम वेंदो आहे चओ ज़ालिम नाकाम वेंदो आहे
जमात हमेशा हक जी थींदी आहे। मदीने वाले साईं फरमाए तो मुझी उम्मत मां हिकड़ी जमात हमेशा हक जे लाइ लड़ंदी रहंदी। जेकी उन्हनि सां दुश्मनी कंदा उहे उन्हनि खे ख़त्म करे न सघंदा, छो त हक वारनि जो मददगार अल्लाह पाण। असाबन पुछो सही में किथे उहा जमात हक ते लड़न वारी हूंदी? मदीने वाले साईं फरमाए त बैतुल मक़दस जे दरवाज़नि वटि इहा निशानदही कयूं जेका अॼु जंग ग़ज़ा में हले थी न पई। मदीने वारे फरमाए त इहा लड़ाई पई हलंदी ऐं इन्हनि जो आख़िरी जथो हक वारनि जो इमाम महदी सां वञी मिलंदो ऐं नाहक वारनि जो आख़िरी जथो वञी दज्जाल सां मिलंदो ऐं दज्जाल क़त्ल थींदो, बर्बाद थींदो। महदी इमाम हक जो इमाम हक वारी जमात सोभारी कामयाब थी वेंदी। ऐं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु फरमायो ॿी जाइ ते मालिक करीम कुरान मजीद में फरमायो त इन्न लअनतुल्लाहि अला ज़ालिमीन, बेशक अल्लाह जी फिटकार, अल्लाह जी लानत, खुदा जी रहमत खां दूरी ज़ालिमन जे लाइ। ज़ालिमन ते अल्लाह जी लानत आहे, छो ज़ालिमन जे मथां अल्लाह जी लानत आहे। मज़लूमन ते अल्लाह जी रहमत आहे। मज़लूमन जो मददगार अल्लाह आहे, ज़ालिम जो मददगार शैतान आहे। शैतान ऐं उन जा साथी जमायती नाकाम थींदा, रहमान ऐं उन जी जमायत कामयाब थींदी। सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो ॿी जाइ ते अल्लाह तबारक व तआला या साॻी ॻाल्हि फरमाई, अला लअनतुल्लाहि अला ज़ालिमीन, खबरदार अल्लाह जी लानत, अल्लाह जी फिटकार उन्हनि ते जो जेके ज़ालिम आहिनि। चो अल्लाह जी लानत कंहिंते आहे, फिटकार कंहिंते आहे? ज़ालिमनि जे मथां, ऐं रहमत कंहिंजे मथां आहे? मज़लूमन ऐं मोमिननि जे मथां। सल्लल्लाहु अलैका या तो बेशक जेकी ज़ालिम उन्हनि जे लाइ मूं रब दर्दनाक अज़ाब ठाहे रखियो आहे। कंहिंजे लाइ? ज़ालिमनि जे लाइ, ज़ुल्म करण वारनि जे लाइ दर्दनाक अज़ाब रब ठाहे रखियो आहे। दुनिया में उहे भली मन मस्ती ॾेखारनि, भली ग़रीबनि जो इस्तेहसान कनि, भली ग़रीबनि जा खून छहारनि, पर रब जो फरमाए त इन्हनि जी पकड़ करण वारो मौला हुया। जेके बेगुनाह मारियो वियो, बेगुनाह क़त्ल कयो वियो, क़यामत जो ॾियारो थींदो, उहो मज़लूम मक़तूल सिर कटियल हूंदुसि ऐं उहो सिर तरीअ ते रखियल हूंदो, उन मां रत विढ़ंदो पियो। वाहिदुल क़हार जे अॻियां बीह चवंदो, मौला मूंसां इंसाफ़ कर, मालिक मूंसां इंसाफ़ कर, मौला मुंहिंजे कातिल खां पुछ त मूंखे छो मारियो हुई। ॿुधा जेॾी महिल इहे फ़लस्तीन जा बचड़ा पंहिंजूं टंगूं खणी ईंदा, पंहिंजूं ॿाहूं खणी ईंदा, पंहिंजी मुंडी खणी वाहिदुल क़हार जे अॻियां बीहंदा, मौला ज़ालिम खां पुछ त असांजो ॾोह कहिड़ो हुयो, छो असांखे क़त्ल कयो।
सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सही मुस्लिम में, जामिया तिरमिज़ी में, सुनन इब्न माजा में हजरत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत था। साईं फरमाइन था मुझे रब फरमायो, यानी हदीस कुदसिया, अल्लाह तो फरमाए या इबादी ए मुझा बानो इन्नी हर्रमतु ज़ुल्म अला नफ्सी, मोर पंहिंजे पान ते ज़ुल्म हराम करे छॾिया। मां अल्लाह कंहिंसां ज़ुल्म न कंदो आहियां, मां रब ज़ुल्म खां पाक आहियां। वजअलतु बैनकुम मुहर्रमन फला तज़ालमू, ए मुंहिंजा बाना ज़ुल्म खे मोर तव्हांजे मथां बि हराम करे छॾियो आहे। अव्हां बि कंहिंसां ज़ुल्म न कंदा कयो, मां रब बि ज़ुल्म खां पाक आहियां। मुंहिंजा बाना अव्हां बि कंहिंसां ज़ुल्म न करियो। अल्लाह मना थो करे त कंहिंसां नाजाइज़ी, नाइंसाफ़ी, कंहिंसां ज़ुल्म। सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। इमाम तबरानी हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आंदी आहे। साईं फरमाइंदा अन्न नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला तज़लिमू, ज़ुल्म न कयो, ज़ुल्म न कयो, कैसा जुल्म न कयो। फतदू फला युस्तजाब लकुम, जे जुल्म कंदा रहंदो, जुल्म कंदा रहंदो तो तव्हां खां रब रुसी पवंदो। पोइ जे दुआ घुरंदो तव्हांजी दुआ क़बूल न कंदो। वतस्तस्कू फला तुस्कू, अल्लाह खां मींहुं तलब कंदो पर रब मींहुं न वसाईंदो। वतस्तनसिरू फला तुनसरू, तव्हां अल्लाह खां मदद घुरंदो पर अल्लाह तव्हांजी मदद न कंदो। जे ज़ुल्म कंदा रहो। पुट हिकिड़ो त ज़ालिम ज़ुल्म करे थो, ॿियो वरी चुपड़ी कई वेठो थो ॾिसे। मदद करण जो हक़दार आहे त मदद करे, ताक़त अथसि मदद करे, भला न त बि रड़ दाहत करे ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ त उथारे न। जेको ज़ुल्म अखियुनि सां थींदे ॾिसे उन जे ख़िलाफ़ आवाज़ बि न उथारे, मज़लूम जी मदद बि न करे त इहो बि ज़ालिम आहे। रब फरमाए थो जे ज़ुल्म कंदा रहंदा पोइ वक़्तु अहिड़ो थी वेंदो तव्हां ते, दुआऊं घुरंदो, मां रब तव्हांजी दुआ न क़बूल कंदुसि। मींहुं घुरंदो, मींहुं न वसाईंदुसि। मदद तलब कंदो, मां रब तव्हांजी मदद न कंदुसि। जेकॾहिं मुंहिंजी मदद चाहियो था, रहमत जो मींहुं चाहियो था, दुआउनि जी क़बूलियत चाहियो था त ज़ुल्म न कयो, ज़ालिम जा साथी न बणिजो, मज़लूम जा मददगार बणिजी वञो। अल्लाह सही बुखारी में, सही मुस्लिम में हजरत अबू मूसा
शरीर जी अल्लाह तआला नु का रिवायत हबीबन फरमायो ते इन्नल्लाह युमली लिज़ालिमीन अल्लाह ताला जालिम के मोहलत दींदो आ ड्रिगर से दींदो आ छा कंदो आ जुल्म पियो कंदो केर उनके चवंदो ही न या ड्रिगर सा या वाहिदुल कहार जे मोहलता फइदा अखज़हु लम युफ्लितहु पर जॾहिं मन अल्लाह पकड़ कंदो आहे त पोइ उनजी रीहूं राज ॿुधंदा आहिनि जॾहिं मन अल्लाह पकड़ कंदो आहे त केरु उनजी मदद करण कोन ईंदो आहे जॾहिं अल्लाह जी पकड़ थींदी आहे त ज़ालिम जो रीहूं राज ॿुधंदा आहिनि पर थोरी देर जे लाइ अल्लाह ड्रिगर सां मोहलत ॾींदो तव्हां ॻाल्हि सम्झो था सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस साईं फरमाइन था इत्तक़ि दअवतल मज़लूम मज़लूम जी दाह खां बचो मज़लूम जी रड़ खां बचो मज़लूम जी फरियाद खां बचो फ़इन्नहु लैस बैनहा व बैनल्लाहि हिजाब मज़लूम जी दाह में ऐं अल्लाह जे विच में को पर्दो आहे ई न मज़लूम जी दाह में ऐं अल्लाह जी ज़ात जे विच में को का रुकावट न आहे एॾो दाह निकिरंदी होॾो अल्लाह जे दर ते पहुचंदी बचो 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 कंहिंजी दिल आज़ारी खां बचो कंहिंसां ज़ुल्म करण खां बचो कंहिंसां नाजाइज़ी ना इंसाफ़ी करण खां बचो छो त अल्लाह खे ज़ुल्म नथो वणे तव्हांखे सेवुनिन ते कावड़ ज़रूर ईंदी यहूदिन ते कावड़ ईंदी वॾो ज़ुल्म था कनि पिया पर थोरो पंहिंजे हियांव ते हथ रखी ॾिस तूं घटाईंदो जंहिंखे जेतिरो पुॻो आहे उहो ओतिरो ज़ुल्म करे थो पियो ओड़े पाड़े में पंहिंजे बिरादरी में पंहिंजे मिटनि माइटनि में ॾिस हुन वटि त बम गोला एटम जहाज़ आहिनि उहो उन अंदाज़ में ज़ुल्म थो करे तोखे जेतिरी पहुचा तूं त ग़रीबनि सां घटायो कोन अथई न हा बादशाह महल ठहरायो महल ठही तंग थियो घुमण आयो महल जे दरवाज़े ते कखाई झोपड़ी ठहियल ॾिठई बादशाह जो ही झोपड़ी कंहिंजी आहे चयोसि ॿुढड़ी औरत आहे पेनू औरत आहे ॾींहं जो शहर में पिनण वेंदी आहे राति जो इन झोपड़ी में अचे राति गुज़ारींदी आहे कि हेॾो अज़ीम शान महल उनजे दरवाज़े ते इहा झोपड़ी महल जी रौनक फिटाए छॾी थी ठाहियो झोपड़ी मैदान साफ़ कयो बादशाह जो हुकुम मिलियो झोपड़ी ढही वई मैदान साफ़ थी वियो शाम जो कुराड़ी आई ॿुढड़ी आई ॾिसे अछो मुंहिंजी झोपड़ी कोन्हे पुछा कीअं बा मुंहिंजो अछो काॾे वियो मुझी झुकी काॾे वई चयो मां जो बादशाह महल घुमण आयो हो उन हुकुम ॾिनो नौकरनि तुंहिंजी झोपड़ी पटे मैदान साफ़ करे छॾियो ओॾी महिल कुराड़ी ॿुढड़ी मथड़े ते मेरी पोतड़ी सां ॻोल्हा पई उखे हीअं मथे निहारे चई मालिक जे मां न हुयुसि भला तूं काॾे वियो हुए
मुझा मौला मां को न हुयस तू का देवे हुए बादशाह मुखो ॾाढो आहे भला तोखो त ॾाढो न मुझा मौला मुझी झोपड़ी मुझो झोलो मां रात किथे गुजारी जैसे सर्दी जी रात किथे रहंदे गरीब बुढ़ी तार कया रब फरमाए मलाइको ने बादशाह के महल सूदे जमीन में गरक कया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम तबरानी माजम सगीर में मौजूद औसत में रिवायत आंदी आ हदीस जो रावी मुझो मुर्शिद मौला अली हैदर करार तो रिवायत करे हजरत अली फरमायो त मूं मदीने वारे साईं खां ॿुधो मदीने वारे साईं फरमायो त मूं अल्लाह जी ज़ात खां ॿुधो रब पे फरमाए त इश्तद गदबी अला मन ज़लम मल्ला यजिद लहू नासरन गैरी रब फरमाए तो उन माण्हू ते मुझो डमर जोर सख्त थींदो आहे जेको अहिड़े माण्हू ते ज़ुल्म करे जंहिंजो मूं अल्लाह खां सवा ॿियो को मददगार न बेटा कंहिंजो वॾेरो मददगार हूंदो आहे कंहिंजो सिपाही सूबेदार यार मददगार हूंदो आहे कंहिंजो MPA MNA पर हिकिड़ो गरीब पेरन उखाड़ो आहे जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो केरु न जंहिंखे जेॾी महिल कंहिं भितर हयो कंहिं लपाट हई न वॾेरे ॾे वञे छो त सुञाणे ई कोन थो वॾेरो छा मुंहिंजी मदद कंदो न पुलिस उन जो दाद फरियाद ॿुधण वारी आहे न को उन जो को साथी आहे न सहारो आहे जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो केरु मददगार नाहे सब खां वॾो मददगार अल्लाह उहो माण्हू जंहिंजो दुनिया में ॿियो को रुड़का ॿुधण वारो वाके कूक ॿुधण वारो न आहे अल्लाह जी ज़ात खां सवा उन माण्हू जी रड़ खां बचिजो अल्लाह जो कहर ॾाढो सख़्त रब जी पकड़ ॾाढी तेज़ आहे इन बतश रब्बिक लशदीद बेशक तुंहिंजे रब जी पकड़ ज़ोर सख़्त आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका छल खल्क खुदा जी आज़ारी तो पंहिंजो पाण ले पारण बारी तो छल खल्क खुदा जी आज़ारी तो यार छल खल्क खुदा जी आज़ारी तो पंहिंजे ले पारण तू बारी तो छल खल्क खुदा जी केॾा की सकया यतीमन ते मिसकीन गरीब फकीरन ते ओ ॾिनई दर्द यको दिलगीरन खे विख विख दोज़ख ॾे तू वारी थो छल खल्क खुदा जी आज़ारी तो यार छल खल्क खुदा जी
आजारी थो पंजले बारण तो बारी थो चले खल्क खुदा दी ओ जेके पेरे उघाड़ा बेचारा थई छिनल फाटल कपड़न वारा थई ओ तोखे खारा रब के प्यारा थई तोखे खारा रब के प्यारा थई छोटा ढूंढ में ते देखारी तो चले खल्क खुदा दी आजारी तो चले खल्क खुदा दी चवे करम तैयारी करे पंग ओ कोबर जो ओलो सफर अग्या मालिक जे तू तोबा करदा अग्या मालिक जे तू तोबा कर सुधरी पाण नबियन के सिखारी थो चले खुल्क खुदा जी तो चले खल्क खुदा दी सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह फकीरो भाईरो अज मूसा को वायदो कंदो अज हिकिड़ो वायदो वठण चाहियां थो कंहिंसां ज़ुल्म न कंदो कंहिंसां नाजाइज़ी न कंदो कंहिंसां नाइंसाफ़ी न कंदो कंहिंसां हक़ तलफ़ी न कंदो तव्हांजे साम्हूं बहुजन हिकिड़ो ज़ालिम ॾाढो मज़लूम तव्हां ज़ालिम जो पासो न वठंदो त मज़लूम जा साथारी थींदो मथे मथे हथ खणो ज़ालिम जो पासो वठंदो या मज़लूम जो जवाब ॾियो इहो अॼु दिलि में वाइदो कयो जे इन हिकिड़ी ॻाल्हि ते अॼु न ॿ न ॾींहं 4 ॾींहं न पूरी ज़िंदगी इहो अॼु तव्हांजो सबक़ु आहे जो कि जलसे जो सबक़ु आहे जी ज़ुल्म खां बचबो ज़ालिम खां बचबो ऐं मदद मज़लूम जी कबी पासो मज़लूम जो खणबो ज़ालिम भली पंहिंजो आहे मिटो आहे माइट आहे यार आहे पर जे ज़ालिम मज़लूम खणी धारियो आहे पर पासो कंहिंजो वठंदो वाइदो आहे अल्लाह करीम असां सभिनी खे इन ॻाल्हि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो ऐं जेको अॼु ज़ुल्म थी रहियो आहे गज़ा जे मुसलमाननि सां फ़लस्तीन जे मुसलमाननि सां अल्लाह करीम उन्हनि मज़लूमनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत अल्लाह ताला मुसलमाननि खे ग़लबो अता फरमाईंदो रब ज़ालिम जूं जल्द पाड़ूं पटींदो अल्लाह करीम उहे ॾींहं असांखे ॾेखारींदो जो मस्जिद अक़सा आज़ाद थींदी ऐं असां बि हली मस्जिद अक़सा में नमाज़ अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर या अल्लाह गज़ा जे मुसलमाननि जी मदद कर फ़लस्तीन जे मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत कर ए मुंहिंजा मौला
जेकी हक़ जे लाइ लड़ी रहिया आहिनि मुंहिंजा मौला तू उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा मुंहिंजा मौला फ़लस्तीन जे नियाणियुनि जी लज पनाह परदो रखजा उन्हनि बचड़नि मज़लूमनि जे मथां पंहिंजी मेर नज़र फरमा ए मुंहिंजा मौला ज़ालिमनि जो पाड़ो पट ए मुंहिंजा मौला ज़ालिमनि जो जेको गठ जोड़ आहे उनखे टोड़ ज़ालिमनि जे धरती जे पेरनि जे हेठों धरतीअ ते ज़िलज़िला आन ए मुंहिंजा मौला ज़ालिमनि खे नेस्त ऐं नाबूद कर मज़लूमनि जी मदद कर मिस्कीननि जी मदद कर उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा ए मुंहिंजा मौला जीअं अबाबील पखी मोकिले तो हाथियुनि वारे अबरे खे बर्बाद कयो हो मुंहिंजा मौला अॼु अमरीका इसराईल जे लश्करनि खे ईअं बर्बाद कर गज़ा जे मुसलमाननि जी मदद कर ए मुंहिंजा मौला तुंहिंजे कलमे वारा तोखे पुकारे रहिया आहिनि हस्बुनल्लाहु व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर اللهم انصر الإسلام والمسلمين اللهم انصر المسلمين في فلسطين اللهم انصرهم بنصرك العزيز اللهم انصر المسلمين في فلسطين اللهم إن الصهاينة قد طغوا وبغوا اللهم أخذهم أخذ عزيز مقتدر اللهم إنهم لا يعجزونك اللهم أرنا فيهم عجائب قدرتك اللهم انصر المسلمين يا أحكم الحاكمين يا أحكم الحاكمين يا جليل يا جبار يا قوي يا قهار يا جليل يا جبار اللهم انصر المسلمين اللهم إن المسلمين المستضعفين ينادونك فانصرهم بنصرك العزيز اللهم أخذ الظالمين كما أخذت عاد وثمود اللهم أخذهم أخذ عزيز مقتدر اللهم إنهم لا يعجزونك اللهم شتت شملك اللهم شتت شملهم اللهم شتت شملهم وفرق جمعهم وكسر شوكتهم وزلزل أقدامهم ودمر اللهم ديارهم وخرب بنيانهم اللهم أرنا فيهم عجائب قدرتك يا قوي يا عزيز يا عزيز يا قوي يا أحكم الحاكمين اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا رب